बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेसिक मैथमेटिक्स जो सिलसिलो जारी है। हिन वीडियो के अंदर असी डेसिमल पॉइंट में मिलियल नंबर्स जो जोड़ सिखंदासीं ऐं सब्ट्रैक्शन सिखंदासीं। असां कोशिश कंदासीं त जेके उन जो कुछ अहम पॉइंट्स आहिनि उहे भी डिस्कस कयूं ऐं उन जे मैथड्स के भी डिस्कस कयूं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे अॼु जे 27 नंबर क्लास के। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त जेको असांखे आम जोड़ मिलंदो आहे, लेट सपोज असां उनखे हिन अंदाज़ में कुझु रिप्रेज़ेंट करे यूनिट वंस या टेंस जी जॻह ते रखी करे असां उनखे परफॉर्म कंदा आहियूं ऐं उनखे जोड़ कंदा आहियूं। पर जॾहिं हिते ई असांखे डेसिमल फ्रैक्शन जे अंदरि कोई अंग मिलंदो आहे त असांखे घणे खां घणो डेसिमल पॉइंट जो एहतराम करणो हूंदो आहे, उनजो ख़्यालु करणो हूंदो आहे त पॉइंट जे हेठों ॼणी आहे ऐं पॉइंट जे जेको लेफ्ट साइड खां अंग आहे उहो लेफ्ट साइड खां ॼणो आहे, राइट साइड वारे खां राइट साइड वारो ॼणो आहे। हाणे जीअं जोड़ कंदा आहियूं उएं जोड़ कंदासीं। 9 ऐं 3 12, हिकु 2 हेठि रखंदासीं, हिकु मथे। हिते 0 आहे, साॻियो ई असां हिकु लाहींदासीं। डेफिनेटली जिते असांजी डेसिमल पॉइंट मिलियल आहे एक्ज़ैक्ट उन ई जॻह ते असां डेसिमल पॉइंट ॾींदासीं। हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल खणूं था। अगरि असांखे मिले थो 5.2 प्लस 62.5। हाणे इनखे असां जोड़ कीअं कंदासीं? जोड़ त उअं जीअं कंदा आहियूं उएं थींदो आहे, अंग अंग सां ई असां जेको आहे सो मिलाईंदा आहियूं। पर असांखे सिर्फ़ु जीअं मां तव्हांखे छा चयुमि त असांखे डेसिमल पॉइंट जो ख़्यालु करिणो आहे। ऐं डेसिमल पॉइंट कीअं? तव्हां हिन ॿिन्ही मां कहिड़ो बि दर्जो मथां रखो, डज़ंट मैटर। तव्हां 5.2 रखो। हाणे हिन दर्जे खे कीअं प्लेस कंदासीं? हिन दर्जे खे पॉइंट जी जॻह ते पॉइंट खां जेको असांजे लेफ्ट साइड आहे उहो अंग, राइट साइड उहो अंग ऐं बक़ाया असां अंग हिन तरीक़े सां रखंदासीं। हाणे हिते ई अगरि असांखे हे बग़ैर डेसिमल पॉइंट जे मिले आहे त असां छा कयूं आहे? 625 ऐं 52 हिन अंदाज़ में रखूं आहे। हिते असां हिन अंदाज़ में न कंदासीं। हिते असां पॉइंट जो ख़्यालु कंदासीं, पॉइंट जी जॻह ते पॉइंट, ऐं उन खां पोइ असां पंहिंजो हिनखे फर्दर हल कंदासीं। हाणे जिते कुझु बि न आहे उते तव्हां पंहिंजे सम्झण ख़ातिर हिते 0 ॾेई छॾियो। पोइ हे असांजो हिसाबु पूरो थींदो ऐं तव्हां हिनखे जोड़ करे सघंदो आसानी सां। पॉइंट जी जॻह ते पॉइंट, हिते बि असां 5 ऐं 2 जोड़ कंदासीं, थींदा 7। हिते 0 सां 6 खे जोड़ कंदा त तव्हांखे मिलंदा 6। यानी हिते जस्ट इहो असांखे ख़्यालु करिणो आहे त पॉइंट जी जॻह ते पॉइंट अचे। अगरि असांखे लेट सपोज कॾहिं मिले थो 8 प्लस 62.5 त हिते असांजो कहिड़ो फार्मूलो हलंदो? यानी 8 ख़ाली आहिनि, 8 खां पोइ पॉइंट 0 अंडरस्टूड आहे। असां डेसिमल में सिखी आया आहियूं। तव्हांखे हे जोड़ करिणो आहे ॿियो वांगुरु। असां पॉइंट जी जॻह ते पॉइंट जे लेफ्ट साइड खां 5, राइट साइड खां 2, 6 असां लाहींदासीं। जिते ख़ाली आहे उते 0 ॾींदासीं ऐं प्लस जी निशानी ॾींदासीं जिते असांखे प्लस करणी आहे। यानी हिनखे प्लेस करण जो तरीक़ेकार ऑन द बेसिस ऑफ पॉइंट हूंदो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं तव्हां पॉइंट जो ख़्यालु कंदव, जेको अंगु जहिड़े पासे वञे थो ओॾे वञणु ॾियोसि। जिते अंगु ख़ाली बचे थो, जॻह ख़ाली बचे थी, उते तव्हां 0 ॾींदव ऐं अहिड़े अंदाज़ में तव्हां हिन जी प्लस कंदव। ऐं जीअं अचो था हिनखे जोड़ कयूं था, 0 ऐं 5 ख़ाली 5 थींदा। पॉइंट जी जॻह ते पॉइंट लाहींदासीं। 8 ऐं 2 10, हिकु मथे। 6 ऐं 0 त साॻियो ई 6 थींदा, छो त एडिटिव आइडेंटिटी आहे, इन करे वरी हिकु मिलाईंदासीं त थींदा 7। हाणे असांखे छा जवाबु मिलियो? 70.5। अहिड़े अंदाज़ में असां उन्हनि नंबर्स जो जोड़ कंदासीं जेके असांखे डेसिमल में मिलंदा, यानी पॉइंट में मिलंदा। हाणे हिन में बि असांखे छा करिणो आहे? तरतीब सां जोड़ करिणो आहे। पहिरीं हिन ॿिनि खे कयो, पोइ हिनखे कयो, बि तव्हांजी मर्ज़ी आहे। या ट्रेडिशनली तव्हां बाक़ाइदे हेठों रखंदा वञो, बि तव्हांजी मर्ज़ी आहे। ठीकु आहे। हाणे हिनखे जोड़ कयो। 4 ऐं 2 6, 6 ऐं 5 11, हिकु मथे। पॉइंट जी जॻह ते पॉइंट। 3 ऐं 3 6, 6 ऐं 2 8, 8 ऐं 1 9, यानी 9.1 असांजो जवाबु ईंदो। हाणे असां हिन ई वीडियो जे अंदरि डेसिमल नंबर्स जी सब्ट्रैक्शन सिखंदासीं। हाणे मां एॾो मतिलबु तव्हां ॾिसंदा हूंदव त असां आम रवाजी अंदाज़ खां थोरो मां तेज़ पियो हलां, सिर्फ़ु हिन जे करे त मां तव्हांखे चवंदो सिर्फ़ु कंसेप्ट त तव्हांजो अॻु में ई क्लियर आहे न, सिर्फ़ु हुन पॉइंट खे हुते क्लिक कराइणो आहे। बाक़ी जोड़ ऐं कट को एॾो वॾो इशू न आहे हिन नंबर्स जे अंदरि। जीअं ॾिसो, असां वॾो दर्जो मथां रखंदा आहियूं, नंढो दर्जो हेठों रखंदा। हाणे हिननि जॻहियुनि ते तव्हांखे ख़ासि करे सब्ट्रैक्शन में, हूअं तव्हां एडिशन में त कोई बि अंग मथां रखो, मसइलो न आहे, पर तव्हांखे हिन जॻह ते ख़्यालु करिणो आहे त वॾो अंगु कहिड़ो आहे। मिसाल कीअं? 3.5 2.9। तव्हां ॿुधायो त हिन ॿिन्ही मां वॾो दर्जो कहिड़ो आहे? हिन ॿिन्ही मां डेफिनेटली वॾो दर्जो हीअ आहे। भले जो हिन में 9 आहिनि, हिन में 9 न आहिनि, पर असांखे ख़बर आहे त असां
पॉइंट जे राइट साइड को यानी होल नंबर्स वाले पासे ॾऊं ॾिसंदासीं त कहिड़ो अंगु इस्तेमालु थियल आहे उहो तय कंदो त वॾो कहिड़ो आहे नंढो कहिड़ो आहे त यानी कट अगरि तव्हांखे करणी पए त डेफिनेटली हे अंगु मथां रखंदो न की हे हिते बि असां ॾिसंदासीं त हेॾो पॉइंट को हिन पासे 3 आहे त यानी इहो वॾो आहे पॉइंट को हिन पासे 2 आहिनि त इहो नंढो आहे असां 2 हेॾो रखंदासीं पॉइंट जी जॻह ते 0.13 सब्ट्रैक्शन भी तमामु ईज़ी आहे जहिड़े तरीक़े सां असां कंदा आहियूं भले उहो बारोइंग मेथड हुजे शुरू में असां कट सिखी वियासीं उअं ई थींदी आहे 5 मां 3 वेंदा 2 6 7 मां 1 वेंदो त बचंदा 6 पॉइंट जी जॻह ते पॉइंट 3 मां 2 वेंदा त 1 बचंदो हीअ असांजो जवाबु आहे सो अहिड़े तरीक़े सां असां सब्ट्रैक्शन भी असां हल करे वेंदासीं डेसिमल में सिर्फ़ु नंढे वॾे जो ख़्यालु करिणो आहे अच्छा हाणे हिकिड़ो हिते ई असां छो त सब्ट्रैक्शन खे बि डिस्कस करे विया आहियूं एडिशन के भी डिस्कस करे विया आहियूं असां हिते त असां हिकिड़ो ॿियो मिसाल था खणूं लेट सपोज़ 5.2 प्लस 6.3 माइनस 1.2 हाणे असांखे हिन जे अंदरि बि निशानियूं मिक्स मिलंदियूं जीअं असां हुन जोड़ कट में सिखियूं हुआसीं हाणे ॾिसो हिते पहिरियों असां जोड़ कंदासीं पोइ हुन अंगनि में हुनखे कट कंदासीं यानी असां पहिरीं छा कंदासीं 5.2 6.3 हाणे हिते ॾिसो मां अंगनि जो कोई एतिराम नथो कयां त पहिरियों 6 रखां पोइ 5 रखां छो त जोड़ आहे न ऐं जोड़ जो छा हूंदो आहे हुन में कम्यूटेटिव प्रॉपर्टी आहे असां इहा बि पढ़ी आहे यानी असां हिनखे जोड़ कंदासीं हेठि वॾो अंगु रखी मथे नंढो रखी बि कोई फ़र्क़ु न पवंदो हिनखे जोड़ कयो तव्हांजा हिन पासे ॾो थींदा 5 पॉइंट जी जॻह ते पॉइंट थींदा 11 हाणे तव्हांखे हिन ॿिन्ही जो जवाबु छा मिलियो 11.5 माइनस 1.2 हिते ई तव्हां हिनखे कट कयो त हिते घणा थींदा 10 छो त 1 11 मां कट थींदो त थींदा 10 पॉइंट जी जॻह ते पॉइंट 5 मां 2 कट थींदा त थींदा 3 यानी असांखे छा जवाबु मिलियो 10.3 हिन जो जॾहिं असांखे हिन मिक्स अंदाज़ में प्लस ऐं माइनस जा डेसिमल पॉइंट में नंबर मिलनि था जस्ट असांखे ख़्यालु करिणो आहे पॉइंट जो हाणे सब्ट्रैक्ट में हिकिड़ो एग्ज़ाम्पल खयो आहे त सब्ट्रैक्ट 64.883 इन जी रीडिंग ईअं ई थींदी आहे फ्रॉम 76.919 चए थो 64.883 खे कट कयो केमो 76.919 हाणे असांखे जॾहिं बि फ्राम मिलंदो आहे असां फ्राम खे वेरी मतिलबु हिकिड़ो छा चवंदा आहिनि एक्सप्लेन्ड वे में डिस्कस कयो आहे त जॾहिं बि कट में अहिड़ा हिसाब मिलनि त पोएं दर्जे खे असां मथां करे रखंदा आहियूं उनजो रीज़न हिकु त हे फ्राम आहे छो त हिन में इहो पाण ई इंडिकेट करे थो सो हिनखे असां चवंदा आहियूं अहिड़ो वर्ब जेको हुकुमिया जुमिला हूंदा आहिनि यानी इंस्ट्रक्ट कंदा आहिनि असांखे सब्ट्रैक्ट चए थो कट कयो कंहिंखे 64.883 खे केमो फ्राम ॿुधाए थो फ्राम 76.919 मां यानी हिते बसि फ्राम जो ई कमु आहे जंहिंजे करे असां हुन अंग खे मथां रखूं था ठीकु आहे उनखां पोइ तव्हां हिन दर्जे खे वापसि लाइ अचो पॉइंट जी जॻह ते पॉइंट जो हे पासो उअं जेको आहे हे पासो उअं असां कंदासीं जेको जहिड़े अंदाज़ में असांखे ॾिनो वियो आहे हाणे असां हिते हिनखे कट कयूं था त सिंपल कट आहे असांखे सिर्फ़ु इहे फ्राम सम्झाइणी कट कयूं था 9 मां 3 वेंदा बचंदा 6 1 मां 8 न वेंदा इन करे असां हिनखे ॾींदासीं 1 त थींदा 11 मां जॾहिं 8 वेंदा आहिनि त बचंदा आहिनि 3 ठीकु आहे हाणे हिते घणा बचा असां बारिंग मेथड पढ़ियो हुआसीं त हिते बचा आहिनि 8 छो त 1 अॻिले ॾे हलियो वियो आहे 8 मां 8 वेंदा बचंदा 0 पॉइंट जी जॻह ते पॉइंट 6 मां 4 वेंदा बचंदा 2 7 मां 6 वेंदा बचंदो 1 हे असांजो जवाबु आहे हिकिड़ी नंढड़ी कोशिशि हुई हिन वीडियो जे अंदरि त तव्हांखे डेसिमल नंबर्स जो यानी पॉइंट में मिलियल नंबरनि जो जोड़ ऐं कट सेखारिजे हीअ तव्हांजे साम्हूं पीस ऑफ होमवर्क आहे इनखे हल कयो इंजॉय कयो मैथ खे सिखण में अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में